Assalamualaikum. Maman Siddiq Mituar Bala. Tertiba Obama. थे माउ पीउ वालदेन खां पोइ अदब एतिराम उस्ताद जो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, माउ पीउ वालदेन खां पोइ अदब एतिराम उस्ताद जो आहे। उस्ताद उहो जंहिं वटि पढ़ियो लिखियो ऐं हुनुर सिखियो आहे। माउ पीउ वालदेन खां पोइ अदब एतिराम उस्ताद जो आहे। उस्ताद उहो जंहिं वटि पढ़ियो लिखियो ऐं हुनुर सिखियो आहे। मिसाली उस्ताद उहो जेको इल्मु अदब इख़लाक़ हुनुर जो भंडार हुजे। मिसाली उस्ताद उहो जेको इल्मु अदब इख़लाक़ हुनुर जो भंडार हुजे। संदसि पढ़ाई हुनुर सेखारण जो अंगो ढंगो ॻाल्हि ॿोल्हि दिलकश ऐं मोहींदड़ हुजे। ईअं आहे। माउ पीउ वालदेन खां पोइ अदब एतिराम उस्ताद जो आहे। उस्ताद उहो जंहिं वटि पढ़ियो लिखियो ऐं हुनुर सिखियो आहे। शागिर्द सां हलट चलट ऐं वर्ता जो तौर अहिड़ो शफ़क़त ऐं प्यार सां भरपूर हुजे। शागिर्द सां हलट चलट ऐं वर्ता जो तौर अहिड़ो शफ़क़त ऐं प्यार सां भरपूर हुजे। सही मायना में उस्ताद हुजे, यानी उहे मिड़ई ख़ूबियूं गुण ऐं लियाकतूं जेके उस्ताद में हुअणु घुरिजनि। ईअं आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, माउ पीउ वालदेन खां पोइ अदब एतिराम उस्ताद जो आहे। उस्ताद उहो जंहिं वटि पढ़ियो लिखियो ऐं हुनुर सिखियो आहे। जेके ख़ामियूं ऊणायूं उस्ताद खे सही मर्तबे खां किराए छॾीनि थियूं। जेके ख़ामियूं ऊणायूं उस्ताद खे सही मर्तबे खां किराए छॾीनि थियूं, उन्हनि सभिनी खां पाक आहे त उहो मिसाली उस्ताद आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, माउ पीउ वालदेन खां पोइ अदब एतिराम उस्ताद जो आहे। उस्ताद उहो जंहिं वटि पढ़ियो लिखियो ऐं हुनुर सिखियो आहे। अलमक़सद उस्ताद इंसान जे बचे खे सही इंसान बनाइण जो ज़िम्मेवार आहे। अलमक़सद उस्ताद इंसान जे बचे खे सही इंसान बनाइण जो ज़िम्मेवार आहे। तइलीम सां गॾोगॾु संदसि इख़लाक़ी सुधारे ऐं रूहानी पाकाईअ खां अलावा जिस्मानी इर्तिक़ा ऐं तंदुरुस्तीअ जो पिणु उस्ताद खे ई ख़्यालु रखिणो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, माउ पीउ वालदेन खां पोइ अदब एतिराम उस्ताद जो आहे। उस्ताद उहो जंहिं वटि पढ़ियो लिखियो ऐं हुनुर सिखियो आहे। साॻिए वक़्तु हिकु मोहसिन दोस्त ऐं मुशफ़िक़ मददगार बि आहे। उस्ताद शागिर्द जो ॾढ सपोर्ट भरिजलो आठट। साॻिए वक़्तु हिकु मोहसिन दोस्त ऐं मुशफ़िक़ मददगार आहे। उस्ताद शागिर्द जो ॾढ सपोर्ट भरिजलो आठट, हमदर्द हमराह रहबर रहनुमा ऐं पासबान आहे। ईअं आहे। माउ पीउ वालदेन खां पोइ अदब एतिराम उस्ताद जो आहे। उस्ताद उहो जंहिं वटि पढ़ियो लिखियो ऐं हुनुर सिखियो आहे। सो दुनिया जे आॾो हिकु नमूनो बणियलु हुजे, खेसि मिसाली तौरु पेश करे सघिजे। सो दुनिया जे आॾो हिकु नमूनो बणियलु हुजे, खेसि मिसाली तौरु पेश करे सघिजे ऐं खेसि मिसाल तौरु जामे शख़्सियत जो नक्शो दिलि ऐं दिमाग़ ते चिटिजी वञे। ईअं आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, माउ पीउ वालदेन खां पोइ अदब एतिराम उस्ताद जो आहे। उस्ताद उहो जंहिं वटि पढ़ियो लिखियो ऐं हुनुर सिखियो आहे। अहिड़े मिसाली उस्ताद ते न सिर्फ़ु संदसि शागिर्द पर ॻोठ राज समूरी सोसाइटी नाज़ करे सघंदा। अहिड़े मिसाली उस्ताद ते न सिर्फ़ु संदसि शागिर्द पर ॻोठ राज समूरी सोसाइटी नाज़ करे सघनि था।
इहो मुंहिंजो उस्ताद मोहतरम साईं आखूंड वली महमद मिसाली उस्ताद आहे। ईअं आहे, इहो मुंहिंजो उस्ताद मोहतरम साईं आखूंड वली महमद मिसाली उस्ताद ईअं आहे। सभु ख़ूबियूं ख़ुसूसियतूं मुंहिंजो उस्ताद मोहतरम साईं आखूंड वली महमद में हुयूं। मिसाली उस्ताद हुयो। सभु ख़ूबियूं ख़ुसूसियतूं मुंहिंजो उस्ताद मोहतरम साईं आखूंड वली महमद में हुयूं। मुंहिंजो मिसाली उस्ताद हुयो, जंहिं मूंखे बालकपण नंढे हूंदे ख़ानगाह कादरिया ख़ानगाह हाला पुराणा में क़ुरान मजीद क़ुरान करीम जी तइलीम ॾिनी, पढ़ायो हुयो। ईअं आहे, माउ पीउ वालदेन खां पोइ अदब एतिराम उस्ताद जो आहे। उस्ताद उहो जंहिं वटि पढ़ियो लिखियो ऐं हुनुर सिखियो आहे। उस्ताद जी हैसियत ऐं अज़मत खां कंहिंखे बि इनकार कोन्हे ऐं हर को उस्ताद जी हैसियत ऐं अज़मत खां कंहिंखे बि इनकार कोन्हे ऐं हर को उस्ताद पंहिंजे शागिर्द लाइ नेमत आहे। ईअं आहे, माउ पीउ वालदेन खां पोइ अदब एतिराम उस्ताद जो आहे। उस्ताद उहो जंहिं वटि पढ़ियो लिखियो ऐं हुनुर सिखियो आहे, छाकाणि त हू कुदरत तरफ़ां संदसि क़िस्मत मैमार ऐं कामयाबियुनि जो आधार आहे। छाकाणि त हू कुदरत तरफ़ां संदसि क़िस्मत ऐं मैमार ऐं कामयाबियुनि जो आधार आहे। ईअं आहे, माउ पीउ वालदेन खां पोइ अदब एतिराम उस्ताद जो आहे। उस्ताद उहो जंहिं वटि पढ़ियो लिखियो ऐं हुनुर सिखियो आहे। या अल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानो रहीम तूं सभु ॼाणींदो। या अल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानो रहीम तूं सभु ॼाणींदो। या करीम करम कर, या रहीम रहम कर। माउ पीउ वालदेन खां पोइ अदब एतिराम उस्ताद जो आहे। उस्ताद उहो जंहिं वटि पढ़ियो लिखियो ऐं हुनुर सिखियो आहे। या अल्लाह रब्बिल आलमीन रहमान रहीम तूं सभु ॼाणींदो। या करीम करम कर, या रहीम रहम कर। वाह, कंहिं ख़ूब चयो आहे, गुफ़्तगू प्यार मोहबत शफ़क़त नरमीअ सां कबी आहे। जिन जे हुअण सां पंहिंजे हुअण जो अहसासु थींदो आहे। वाह, कंहिं ख़ूब चयो आहे, गुफ़्तगू प्यार मोहबत शफ़क़त नरमीअ सां कबी आहे। जिन जे हुअण सां पंहिंजे हुअण जो अहसासु थींदो आहे। ग़ैर मामूली तौरु सलाहियत बेहद तख़लीक़ी ऐं ग़ैर मामूली तौरु सलाहियत बेहद तख़लीक़ी ऐं महिनती बि हुजनि पोरियो माण्हूअ जी सूंहुं आहे। वाह, कंहिं ख़ूब चयो आहे, गुफ़्तगू प्यार मोहबत शफ़क़त नरमीअ सां कबी आहे। जिन जे हुअण सां पंहिंजे हुअण जो अहसासु थींदो आहे। इहो क़ाबिलियत सां सलाहियल हुजे त माॻई सरापा सोन थी पवे। इहो क़ाबिलियत सां सलाहियल हुजे त माॻई सरापा सोन थी पवे थो। रोशन ख़्याल उत्साह ऐं वणंदड़ खे मञता आहे। वाह, कंहिं ख़ूब चयो आहे, गुफ़्तगू प्यार मोहबत शफ़क़त नरमीअ सां कबी आहे। जिन जे हुअण सां पंहिंजे हुअण जो अहसासु थींदो आहे। अॼुकल्ह इल्मी जिन में नसीहत या सबक़ु हासिलु थिए, अॼुकल्ह इल्मी जिन में नसीहत या सबक़ु हासिलु थिए, फ़िल्मी विंदर ऐं विरूं तफ़रीह जिन में नसीहत या सबक़ु हासिलु थिए। ईअं आहे। वाह, कंहिं ख़ूब चयो आहे, गुफ़्तगू प्यार मोहबत शफ़क़त नरमीअ सां कबी आहे। जिन जे हुअण सां पंहिंजे हुअण जो अहसासु थींदो आहे। अहिड़ा बावकार किरदार ख़ैर ख़ूबीअ सां जिन निभाया, अहिड़ा बावकार किरदार ख़ैर ख़ूबीअ सां जिन निभाया, तारीख़ में जिन जे हर हिकु वर्क में को अहिड़ो सबक़ु समायलु आहे।
हा कंहिं ख़ूब चयो आहे गुफ़्तगू प्यार मोहबत शफ़क़त नरमीअ सां कबी आहे जिन जे हुअण सां पंहिंजे हुअण जो अहसासु थींदो आहे पर उन्हनि ते गौर ऐं फ़िक्रु कजे त सचार ईमानदारी घटे पर उन्हनि ते गौर ऐं फ़िक्रु कजे त सचार ईमानदार थी न्याज़ निवड़त सां रहणु हिकु अलॻि सबक़ु आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे गुफ़्तगू प्यार मोहबत शफ़क़त नरमीअ सां कबी आहे जिन जे हुअण सां पंहिंजे हुअण जो अहसासु थींदो आहे। नज़ाकतुनि ऐं नफ़ासतुनि जे इंतिहा सां गॾु नज़ाकतुनि ऐं नफ़ासतुनि जे इंतिहा सां गॾु लिकल ख़ूबियुनि जी इनफ़िरादियत जो बहितरीन नक्शो चिटबो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे गुफ़्तगू प्यार मोहबत शफ़क़त नरमीअ सां कबी आहे जिन जे हुअण सां पंहिंजे हुअण जो अहसासु थींदो आहे। मंझिन एॾी पहचान आहे मिलण वारो अहसान मॾीअ सां अहसान मां धार थिए थो। मंझिन एॾी पंहिंजाप आहे मंझिन एॾी पंहिंजाप आहे जो मिलण वारो अहसान मॾीअ जे अहसास मां धार थिए थो ऐं वरी मिलण जी आस रखे थो ईअं आहे गुफ़्तगू प्यार मोहबत शफ़क़त नरमीअ सां कबी आहे जिन जे हुअण सां पंहिंजे हुअण जो अहसासु थींदो आहे। ख़ुशि तबियत ऐं ख़ुशि लिबास उम्दो ज़ौक़ गुफ़्तगू जो मुनफ़र्द अंदाज़ कुदरती तौर उन्हनि खे इहा ॾाट थियल आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे गुफ़्तगू प्यार मोहबत शफ़क़त नरमीअ सां कबी आहे जिन जे हुअण सां पंहिंजे हुअण जो अहसासु थींदो आहे। रब करीम खे न हमेशह ख़ुशि रखे आबाद रखे ऐं ॾुखे ॾींहं खां हमेशह पंहिंजे पनाह में रखे आमीन सुम आमीन। रब करीम खे न हमेशह ख़ुशि रखे ऐं आबाद रखे ऐं ॾुखे ॾींहं खां हमेशह पंहिंजे पनाह में रखे आमीन सुम आमीन। या अल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान रहीम तूं सभु ॼाणींदो या करीम करम कर या रहीम रहम कर। वाह कंहिं ख़ूब चयो आहे गुफ़्तगू प्यार मोहबत शफ़क़त नरमीअ सां कबी आहे जिन जे हुअण सां पंहिंजे हुअण जो अहसासु थींदो आहे। या अल्लाह रब्बिल आलमीन रहमान रहीम तूं सभु ॼाणी थो या करीम करम कर या रहीम रहम कर।